Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुंहिंजे तमामु व्यूअर्स खे कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, छा थी रहियो आहे, छा तव्हां पंहिंजे घरनि में उहे एमरजेंसी किट्स रेडी कयूं आहिनि जंहिंजे लाइ बार बार चयो वञे पियो हा अल्हम्दुलिल्लाह सिचुएशन इज़ ऑलमोस्ट अंडर कंट्रोल, बट चवंदा आहिनि त हमेशा हिकु क़दम अॻियां रहणु खपे, त हमेशह शयुनि जे लाइ प्रिपेयर रहणु खपे। सो छा तव्हां उहे शयूं रेडी कयूं आहिनि, जे न त देयर इज़ कंप्लीट इंफॉर्मेशन ऑन द इंटरनेट जंहिं ते तव्हां वञी ऐं पंहिंजी उहे जेके शयूं आहिनि उहे तव्हां रेडी करे सघो था, पंहिंजे घरनि में पाण सां गॾु हिकु एमरजेंसी किट जेका आहे उहा तयारु करे सघो था। गॾोगॾु जी हिकु ॿी शइ जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदमि ऐं आई एम श्योर त खोड़ सारियुनि जॻहियुनि ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, खोड़ सारियूं फेक न्यूज़ हली रहियूं आहिनि। कल्ह राति में हिकु ॾाढी अजीब सी हिकु न्यूज़ आई त कराची में हीअं थी वियो आहे, कराची में हूअं थी वियो आहे, कराची जो जेको शहर आहे उहो त सॼो जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता तबाह थी वियो आहे, माण्हू जेके आहिनि उहे मुल्क मां भॼी रहिया आहिनि, मुल्क मां वञी रहिया आहिनि। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन्हे, इहो सभु कुझु थी रहियो त असां किथे हुआ, स्लीपिंग पिल असां खाए ऐं सुम्ही रहियासीं, छा करे रहियासीं? मतिलबु हिकु चवंदा आहिनि त लिमिट हूंदी आहे का फेक न्यूज़ हलाइण जी, पर हिते का लिमिट कोन्हे। हिते उन ई हिकु इन ॻाल्हि में त इनकार कोन्हे त असां वटि जेका भरपासे वारी जेका इंडस्ट्री आहे, फिल्म इंडस्ट्री, उहा ॾाढी ज़बरदस्त आहे, इन ॻाल्हि में को इनकार न आहे। असां उहे माण्हू आहियूं, दुश्मननि जी बि अगरि का सुठी शइ हूंदी आहे त असां उनखे मञंदा आहियूं। सो येस, उन्हनि जी जेका फिल्म इंडस्ट्री आहे ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, पर यार फिल्म इंडस्ट्री खे फिल्मुनि ताईं रखो, रियल लाइफ में फेक न्यूज़ में उनखे प्लीज़ इन्वॉल्व न कयो। अच्छा जी, ख़ैर इहे मश्करी वारियूं जेके न्यूज़ आहिनि इहे त ईंदियूं ई रहंदियूं, असां वटि हलंदियूं ई रहंदियूं, बिकॉज़ हर दफ़ा इहो ई थींदो आहे, इन खां घणो त कुझु थी नथो सघे, त हर दफ़ा इहो ई थींदो आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु जिथे इन्हनि फेक न्यूज़ जो सिलसिलो हली रहियो आहे उते बि ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके हली रहियूं आहिनि, स्पेसिफिकली कमिंग टुवर्ड्स टेक्नोलॉजी हिकु अहिड़ो पार्ट आहे असांजी ज़िंदगी जो जेको ज़ाहिर आहे हली रहियो आहे असां सां गॾु। ई हाणे मूंखे लॻे थो त टेक्नोलॉजी समथिंग जंहिंखां बिना हाणे असांजी ज़िंदगी अधूरी आहे। हीअ चवंदे शायदि ॾाढो अजीब लॻी रहियो आहे, कॾहिं माण्हू चवंदा त यार पंहिंजे घर वारनि जे बिना ज़िंदगी अधूरी आहे, कॾहिं माण्हू चवंदा त महबूबनि जे बिना ज़िंदगी अधूरी आहे, पर हीअ वो दौरु आहे जंहिंमें माण्हू चवंदा त बाबा टेक्नोलॉजी जेका आहे उन जे बिना ज़िंदगी अधूरी आहे। तव्हां हिकु ॾींहुं उहो माण्हू जेको मोबाइल यूज़ कंदड़ हुजे, हींअर ताईं अहिड़ो को माण्हू कोन्हे जेको न यूज़ कंदड़ हुजे हिन दौर में, त उन माण्हू खे को हिकु ॾींहुं तव्हां मोबाइल उन खां वठी ॾिसी छॾियो, सॼो ॾींहुं उनखे चओ त तव्हांखे गुज़ारिणो आहे विदाउट योर फ़ोन, उन जे अंदरि जेका गड़बड़ाहट हूंदी, उन जे अंदरि जेका हिकु टेंशन वारो माहौल हूंदो, उहो ई माण्हू सम्झी सघे थो त इन हद ताईं टेक्नोलॉजी असांजी ज़िंदगियुनि में शामिलु थी चुकी आहे। काफ़िनि जॻहियुनि ते उन जा नुक़सानात बि असां ॾिठा, काफ़िनि जॻहियुनि ते असां इहो बि ॾिठो त उहा टेक्नोलॉजी असांखे डिस्टर्ब करे रही आहे, असांजे ॿारनि खे डिस्ट्रैक्ट करे रही आहे, असांजे गोल्स खां असांखे परे करे रही आहे। ऑन द अदर हैंड काफ़ी सुठी शयूं बि थियूं, उन टेक्नोलॉजी जे थ्रू असां खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं ॾिठियूं जेके हूअं सोचण जे लाइ ह्यूमनली इम्पॉसिबल हुयूं, बट उन टेक्नोलॉजी जे करे असां पॉसिबल थींदे ॾिठियूं। उहे इयूं असांजियूं अपडेट्स जेके असांखे हिकु सेकेंड में मिली रहियूं आहिनि, असांजो उहो राब्तो जेको पंहिंजे प्यारनि सां हूअं शायदि ख़ुतूत जे ज़रिए इलाही ॾींहंनि खां पोइ थींदो हो, बट हाणे हिकु वीडियो कॉल ज़रिए असां पंहिंजे प्यारनि सां राब्ते में आहियूं। गॾोगॾु टेक्नोलॉजी जॾहिं मेडिकल फील्ड में इन्वॉल्व थी, उते बि खोड़ सारियूं सुठियूं शयूं ऐं कामयाब तर शयूं जेके आहिनि उहे टेक्नोलॉजी ॾेखारियूं। हिकु रीसेंट सर्वे आहे जेको चई रहियो आहे त हिकु इवेंट आहे जेको थियो हो, आई गेस चाइना जापान वारी साइड हिकु इंसिडेंट थियो हो जंहिंमें हिकु ॿारु हो जंहिंखे हिकु अजीब डिज़ीज़ हुई, ऐं जंहिंजे लाइ ही मां हिते पाकिस्तान जी ॻाल्हि न करे रही आहियां, आई एम टॉकिंग अबाउट जापान एंड चाइना। उते हिकु ॿारु हो जंहिंजी जेका डायग्नोस न पई थी सघी, जेका बीमारी अजीब सी हुनखे बीमारी हुई, अजीब सा फिट्स पवंदा हुआ, डॉक्टर्स ट्रीटमेंट करे रहिया हुआ, खोड़ कुझु थी रहियो, उन्हनि खे सम्झ में न अची रहियो त थी छा रहियो आहे। उन जे रिज़ल्ट में
जॾहिं उन्हनि घर वारनि, छो त असां वटि हाणे AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेको आहे ॾाढो स्ट्रॉन्ग थी वियो आहे, असांखे कुझु सुवालु हूंदो आहे असां फ़ौरन ठक 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 लिखंदा आहियूं ऐं असांखे हुनजो जवाबु मिली वेंदो आहे। उहो जवाबु उन्हनि तमामु सिम्पटम्स सां उन AI हुननि खे ॾिनो ऐं उन ज़रिए हुननि खे ख़बर पई त उन माण्हू खे छा बीमारी हुई, छा मसइलो हो ऐं छाजे करे उहो डायग्नोस न थी रहियो हो। न सिर्फ़ु इहो इंसिडेंट, हिकु ॿियो इंसिडेंट साम्हूं आयो त हिकु ॿार जेको 7-8 सालनि जो हो, उन ॿार खे उहो नॉर्मली ॾाढो हेल्दी नज़र ईंदो हो ऐं हिकु प्रैक्टिस असां वटि न आहे बट ॿाहिरी दुनिया में हिकु प्रैक्टिस आहे त असां रेगुलरली पंहिंजा मेडिकल चेकअप्स कराईंदा आहियूं ऐं रेगुलरली असां पंहिंजे पाण खे फिट फाट रखण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं कुझु बि ख़ुदा न ख़ास्ता थींदो आहे उनखे अर्ली जेको आहे असां डायग्नोस करे वेंदा आहियूं। इहो हिकु प्रैक्टिस आहे जेका ॿाहिरी दुनिया में थींदी रहंदी आहे। उते हिकु ॿारु हो जेको ऑलमोस्ट को 7-8 सालनि जी हुनजी उमिरि हुई। उते हुनजा तमामु जेके टेस्ट आहिनि ॾाढा ज़बरदस्त पिया आया, ॾाढा सही पिया आया ऐं हू हिकु हेल्दी लाइफ पे गुज़ारियो। बट उनखे हिकु कंडीशन हुई जेका राति में उनजी जेका स्लीप हुई उहा डिस्टर्ब थींदी हुई। अगेन पेरेंट्स छा कयो, बजाए इनजे जो डॉक्टर्स जे चवण जे मुताबिक़ त जी रिपोर्ट्स जेके आहिनि उहे बिल्कुलु ठीकु आहिनि, हुननि अगेन सहारो वरितो AI जो ऐं उहे तमामु सिस्टम उन ते लिखिया ऐं हुनखे हिकु ॾाढी ख़तरनाक बीमारी हुई जंहिंखे उन्हनि डायग्नोस जेको आहे उहो करायो उन AI जे ज़रिए। सो जिथे तमामु बुरियूं शयूं असां टेक्नोलॉजी जी शामिलु कंदा आहियूं, उते टेक्नोलॉजी जूं एॾियूं ज़बरदस्त ऐं एॾियूं सुठियूं शयूं बि थी रहियूं आहिनि। ऐं हाणे त मुंहिंजे ख़्याल में उहे जेके लाइफ थ्रेटनिंग जेके शयूं आहिनि न, उन्हनि खे बि सपोर्ट करे रहियो आहे AI ऐं उन्हनि जे ज़रिए AI जे ज़रिए असां उन्हनि लाइफ थ्रेटनिंग जेकी बीमारियूं आहिनि उन्हनि खां बि अर्ली स्टेज में बची रहिया आहियूं, जेके नॉर्मली ह्यूमन आई खां या ह्यूमन माइंड खां डायग्नोस करणु थोरो सो मुश्किल आहे। सो जी सुठियुनि शयुनि जे लाइ सुठियूं शयूं त असां वटि आहिनि ई आहिनि, बट उनखे सुठियुनि कमनि जे लाइ अगरि असां इस्तेमालु कयूं त ॾाढो ज़बरदस्त रिज़ल्ट ईंदो आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां असां उनजा रिज़ल्ट्स ॾिसी बि रहिया आहियूं, नज़र बि अची रहिया आहिनि। शोभी भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम मेरी बहन महविश और सलाम सिंध। सलाम सिंध, छा हाल आहे शोभी भाई? ज़िंदगी कीअं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। और बस तबीयत थोड़ी सी नासाज है, हो जाती है। क्या हो गया शोभी भाई? जो मौसम है ज़ाहिर है गर्म है तो ठंडा गर्म मुझे लग रहा है हो गया है कुछ, क्योंकि बॉडी में पेन है, हल्का हल्का सा बुखार फील हो रहा है, गला बंद हो रहा है। अच्छा, जब भी मौसम चेंज होता है ना, चाहे हम वेदर अगर गर्म आ रहा हो या ठंडा आ रहा हो, तो ये बड़ा मसला होता है कि जब ठंड अभी आ रही होती है, गर्मी गई नहीं होती, तो हमने जो ठंडी जो चीज़ें होती हैं हम गर्म चीज़ों की तरफ चले जाते हैं। नॉर्मली रेस्टोरेंट्स में सूप्स आ जाते हैं, डिफरेंट जो हमारी डाइट है वो चेंज हो जाती है। सेम गोज़ टू गर्मी, जब गर्मी आ रही होती है तो गर्मी जब आ गई होती है तो आहिस्ता 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 जो है उसका असर अभी तक पूरा नहीं आया होता, लेकिन हमने ठंडे ठंडे पानी शुरू कर दिए होते हैं, बहुत सारी चीज़ें शुरू, इसीलिए मुझे लगता है हमें नुकसान होता है। असल में हुआ ये कि कल मुझे बहुत सारी चीज़ें मना है वैसे खाना, लेकिन ये है कि मैं बहुत ज़्यादा फूड लवर हूँ, फूडी हूँ, तो खाना मेरा रुकता नहीं है। तो कल जब मैं यहाँ से वापस जा रहा था तो मुझे एक फालसे वाला नज़र आया और वो इतने प्यारे खूबसूरत लग रहे थे वो पके हुए फालसे। तो मैंने कहा थोड़े से खा लूँगा, लेकिन जब मैं खाना शुरू हुआ तो मैं वो बहुत फिर तो सारे हाथ नहीं रुकता ना। फूडी का मसला ही यही है, एक बार आप चले जाओ उस चीज़ की तरफ फिर आप रुक नहीं सकते, हाथ नहीं रुक मुझे लग रहा है वो खट्टा और ठंडा जो है थोड़ा सा असर कर गया, लेकिन कोई बात नहीं, इंशाल्लाह ठीक हो जाएगा। ये है इंशाल्लाह, तो छोटी मोटी चीज़ें चलती रहती है नहीं शोभी भाई? हाँ जी, कुछ शामिल करें अपने व्यूअर्स के लिए। कव्वाली, प्यारी सी कव्वाली गुलाम फरीद साबरी की गाई भी, पहले भी मैंने गाई थी, लेकिन ये है कि दिल चाह रहा है आज दोबारा से जिक्र करने। ठीक है। आपके दर से खाली अगर जाऊंगा तान देगा ज़माना जिधर जाऊंगा, के भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। अल्लाह रसूल का है जन्नत रसूल की, जाएगी कैसे दोज़ख में उम्मत रसूल की। पर दो झोली हम सब
भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, भर दो झोली, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं जाऊंगा खाली। अपने प्यारों का उन नवासों का, अपने प्यारों का उन नवासों का सदका अता हो, अपने प्यारों का सदका अता हो। इसने सजदे में गर्दन कटा ली, भर दो झोली। से पाई वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली। हक से पाई वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली। आ रहे हैं वो देखो मोहम्मद, आ रहे हैं वो देखो मोहम्मद, जिनके कांधे पे कमली है काली। आ रहे हैं वो देखो मोहम्मद, जिनके कांधे पे कमली है काली। मोहम्मद, जिसके कांधे पे कमली है काली। सच्चा ये वाकया है अज़ाने बिलाल का। एक दिन हजूर पाक से लोगों ने ये कहा, या मुस्तफ़ा अज़ान गलत देते हैं बिलाल, कहिए हजूर आपका इसमें है क्या ख्याल। फरमाया मुस्तफ़ा ने, अगर बात सच है ये, वक्ते सहर की आज अज़ा और कोई दे, वक्ते सहर की आज अज़ा और कोई दे। हजरत बिलाल ने हजरत बिलाल ने जो अज़ान सहर न दी, कुदरत खुदा की देखो ना मतलब सहर हुई। कुदरत खुदा की देखो ना मतलब सहर हुई। आशिक़े मुस्तफ़ा की अज़ान, अल्लाह अल्लाह कितना असर था। अर्श वाले भी सुनते थे जिसको, अर्श वाले भी सुनते थे जिसको। क्या अज़ान थी अज़ाने बिलाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। लौट कर मैं न जाऊंगा खाली, लौट कर मैं न जाऊंगा खाली। वाह जी वाह, वाह जी वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब। शोभे, मुझे तो लगता है ये आप अगर
शामिल करते रहते और हम सुनते रहते हैं। इसका कोई पॉज नहीं है, इसका कोई फुल स्टॉप नहीं है, नहीं शोएब भाई? बिल्कुल ऐसी है। और ये कलाम वाकई में ऐसा लगता है जैसे जिंदा कलाम होते हैं ना, बिल्कुल ऐसे ही है, क्योंकि सबका जिक्र है, पूरे बनु हाशिम ख़ानदान का जिक्र है इसमें। बिल्कुल। तो कुछ चीज़ें वाकई ऐसी होती हैं कि जो आपके दिल पे असर करती हैं और आपकी रूह में शामिल हो जाती हैं। बेशक। तो इसमें हजूर पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जिक्र है और पूरे उनके ख़ानदान का जिक्र है जी। तो बड़ा अच्छा लगता है सुबह सुबह जिक्र करना। वाह जी वाह, वाह जी वाह। अच्छा, ये जल्दी से ब्रेक की तरफ हलूं था वापस जी। इंशाल्लाह प्रोग्राम में खोड़ सारी शयूं इंशाल्लाह शामिल करणी आहिनि। वक्त आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, महिमान सां गॾु आहिनि ऐं महिमान जी तरफ़ हलूं था। अच्छा, असां नॉर्मली ईअं थींदो आहे जॾहिं बि असां ऑनियर थियण जी ॻाल्हि कंदा आहियूं, स्टैंड बाय जी ॻाल्हि कंदा आहियूं, त सभई चाहे उहे महिमान हुजनि या मेज़बान हुजनि, ॾाढा स्टैंड बाय थी वेही रहंदा आहिनि। त हो भई ऑनियर वञणु चाहिए पिया, हम चाय पी सकते हैं, कोई रुकावट नहीं है, हम शो के दरमियान चाय पी सकते हैं, कोई मसला नहीं है। महिमान जी तरफ़ हलूं था। हिन तरफ़ सभिनी खां पहिरियों सां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमाए थो, त हितां ॻाल्हि शुरू थी वई आहे, त हितां ई तारुफ़ जो बि सिलसिलो स्टार्ट था कयूं। पाण हिकु सोशल एक्टिविस्ट आहिनि, वुमेन एम्पावरमेंट ते कमु करे रहियूं आहिनि, खोड़ सारनि माण्हुनि जूं, खोड़ सारनि स्पेसिफिकली विमेंस जूं ॾाढो हेल्प बि करे रहियूं आहिनि। खोड़ सारी शयूं आहिनि जेके इंशाल्लाह प्रोग्राम में डिस्कस थींदियूं ऐं उन्हनि माण्हुनि जा, उन्हनि औरतुनि जा बि जवाब शामिल थींदा इंशाल्लाह। तमामु उहे विमेन जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहियूं आहिनि ऐं इहो सोचे रहियूं आहिनि त शुरूआति किथां कजे। अॼु असां ॿुधाईंदासीं त शुरूआति किथां थीजे। ज़रीन राशिद साहिबा जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी कीअं आहे ज़रीन साहिबा? ज़िंदगी यही है कि इस वक्त वेलफेयर प्रोग्राम, लोगों की खिदमत करना, और जब आप कोई नेक काम लेके घर से निकलते हैं ना, तो उसको करने में भी मज़ा आता है। बेशक। तो जब आप जाते हैं और आपके सामने लोग आते हैं कि जी इतने मसाइल हैं, और वाकई मसाइल हैं यहाँ पर इस वक्त हमारी ज़िंदगियों में काफ़ी मसाइल हैं, तो उन मसाइल के लिए जब वो लोग हमारे पास आते हैं उन मसाइल के साथ, तो फिर हमारे प्लेटफॉर्म पे उन मसलों को हल किया जाता है। लेकिन हमारे यहाँ ये होता है कि हम एक चीज़ को सबसे पहले मना करते हैं, वो ये करते हैं कि हाथ नहीं फैलाओ, मेहनत करो। जब आप मेहनत करेंगे ना, तो फिर जब आप अर्न करेंगे तो उसका मज़ा ही कुछ और है। बिल्कुल ऐसे ही। अच्छा, ये जो हाथ नहीं फैलाओ वाली जो आपने स्टेटमेंट दे दिया ना, ज़रा इस पे बड़ा तबसरा होने वाला है, इंशाल्लाह प्रोग्राम के दौरान ज़रूर करेंगे। इन तरफ़ सां गॾु ॿिया महिमान आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। पाण माशाल्लाह सां हिकु ॾाढी ज़बरदस्त पर्सनैलिटी आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत अल्फाज़ जॾहिं बि ईंदा आहिनि प्रोग्राम में रखंदा आहिनि। हिकु एडवोकेट आहिनि पाण, जावेद अली कलहोड़ो साहिब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैडम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम, सब ख़ैर लॻो पिया आहे। अच्छा, जेके बि एडवोकेट्स आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि खे मां हाणे सोशल एक्टिविस्ट खे हिकु एडवोकेसी जे उन दायरे में मुंहुं रखी छॾियो आहे। हिकु एडवोकेट आहे त उहो सोशल वर्कर हूंदो ई हूंदो। जी। ख़ैरियत सां हो? तबियत ठीक है? बिल्कुल। ज़िंदगी कीअं है जावेद साहब? ज़िंदगी अल्हम्दुलिल्लाह भली पई हले, और सुधाई थी सबका बुख में बासे का, जेही तेही ज़ात जी जंबिश कान्हे जा, मूसी हले सा जा जी मिठो ई न करे। ज़िंदगी ईअं तकलीफ़ुनि ॾुखनि सुखनि जी सूं आहे, हर माण्हू पंहिंजे तरीक़े सां वहिंवार सां हले पियो। ज़िंदगी जीअं तव्हां हाणे मैडम ॿुधायो त पंहिंजो जाखोड़ जो नालो आहे, ऐं ईअं न आहे त मां अॼु जेकॾहिं प्रोग्राम सुठो कयो थो, माना इहो ई मुंहिंजे लाइ कामयाबी आहे। सुभाणे अञा वधीक ॾुखियो टास्क हूंदो, सुभाणे अञा वधीक चैलेंजिस हूंदा। ईअं ई जेकॾहिं अॼु असां सुठो कयोसीं त इहो अॼु जे लाइ या फ़तेह जी ॻाल्हि आहे, पर सुभाणे जो जेको चैलेंजिस हूंदा उहे वधीक इन खां ॾुखिया हूंदा, वधीक उन खां कॉम्पिटिशन वारा हूंदा। त ईअं ई ज़िंदगी जेको आहे, जाखोड़ जो नालो आहे, जाखोड़ हलंदी रहे, लाट ॿरंदी रहे। बिल्कुल, जाखोड़ हलंदी रहे, लाट ॿरंदी रहे। वाह वाह। अच्छा, हूअं बि छो त ज़िंदगी जी ॻाल्हि थी आहे, ज़िंदगी हिकु मां कोट पढ़ियो हो, एग्ज़ैक्टली मूंखे हुनजा लफ़्ज़ यादि न आहिनि, पर हुनजो मफ़हूम कुझु इन तरीक़े सां हो त ज़िंदगी ईअं ई आहे जीअं तव्हां को हिकु ट्रेन स्टेशन आहे, एयरपोर्ट आहे, हींअर बंदि लॻो पियो न, कुझु टाइम लाइ राति जो बंदि थी वियो, त छा थियो? सभु कुझु डिस्टर्ब थी वियो न, पर हर माण्हू हली रहियो आहे, अगरि उहो नॉर्मल उन रेंज में हली रहियो आहे। पर उन ई एयरपोर्ट ते अगरि तव्हां अकेला बीह रहियो, सिर्फ़ु उन्हनि जहाज़नि खे ॾिसो ऐं उन्हनि सां गॾु हलो न, त तव्हां किथे हूंदो?
तव्हां ज़ाहिर उन ई जॻह ते हूंदो। ज़िंदगी ईअं ई तव्हां खां अॻियां वधी रही आहे, वधी रही आहे, वधी रही आहे। जेकॾहिं तव्हां वधंदो न त तव्हां उन कुंड में ई किथे ग़ाइबु थी वेंदो, नज़र न ईंदो। मैडम आउं ऐड कंदो हलां त ज़िंदगी में जेका असांजी ज़िंदगी आहे न, हिन में सभ खां क़ीमती शइ जेका असां लाइफ में सिखंदा आहियूं उहे एहसासात आहिनि। एहसासात ज़िंदगी में सभ खां महांगी ऐं ॾुखी शइ आहे। ऐं डिफरेंट स्टेजिस जेके असांजी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ साल थियनि था, उमिरि थिए थी, उन में असां मुख़्तलिफ़ तजुर्बात हासिलु कयूं था। बचपन में असांजा अलॻि हुया, जवानी नंढड़ी में अलॻि हुआ, वरी हाणे मैच्योर थिया त अलॻि हुआ आहिनि। ईअं ई पंहिंजा ॿिया जेके आहिनि, ईअं ई जेके एहसासात आहिनि उहे माण्हू जेको आहे सभ खां क़ीमती आहिनि। ऐं एहसास उन शइ जो नालो आहे जंहिंमें असांजा मज़हबी उलूम बि अची था वञनि, उनखे कवर कनि था, दुनियावी उलूम बि अची था वञनि। ऐं पोइ इंसानी जेको भाईचारो आहे उहो बि, जीअं असांजो क़ुर पाक में या इस्लाम जेको अलाह पाक जो आहे त तव्हां ॿियनि जे हक़नि जी जेका आहे उहो पंहिंजो क़ाबिज़ न थियो उन्हनि ते, त ॿियनि जी यानी कि एहसासात जी तव्हां प्रोटेक्शन कयो उन्हनि खे। त एहसासात जेको आहे ज़िंदगी में ॾाढो महांगो हिकिड़ो अंसर आहे ऐं उहो माण्हू सिखे। बिल्कुलु आॾो वारो ईअं न चए त एहसास जेको आहे उहो ज़िंदगी जो, मूंखे लॻे थो त ज़िंदगी जो महवर आहे। जी एहसास आहे त ज़िंदगी आहे। अच्छा, हिकु ॿिया महिमाननि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा, जॾहिं एहसासनि जी ॻाल्हि थी आहे ऐं जनाब जो चहिरो साम्हूं अचे थो त माशाल्लाह सां एॾो प्यारो चहिरो अथनि, ॾाढो मुस्कुराईंदे हमेशह रहंदा आहिनि, हिकु स्माइली फेस आहे। जॾहिं न सिर्फ़ु पंहिंजो चहिरो प्यारो अथनि, आवाज़ बि ओतिरी प्यारी आहे, एॾी सुरीली, एॾी मिठी आवाज़ आहे। जॾहिं बि ॻाईंदा आहिनि, यकीन कयो दिलि ते उहा आवाज़ लॻंदी आहे। ऐं आई एम श्योर त तमामु हुननि जा फ़ैन हिन वक़्तु जॾहिं उन्हनि खे ॾिसंदा त उहे सम्झी वेंदा त मां किन शख़्सियत जी ॻाल्हि करे रही आहियां। तनवीर अली साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, सिंध जा ॾाढा ज़बरदस्त सिंगर। अस्सलाम वालेकुम तनवीर साहब। कीअं हो, ख़ैरियत सां हो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? फर्स्ट क्लास माशाल्लाह, सॼी डिफाइन करे चुका आहिनि साम्हूं वारा भाउ। हले पई, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तमामु बहितरीन माशाल्लाह। अच्छा, किथे हले पई, कीअं हले पई, कहिड़ी स्पीड ते हले पई? स्पीड जेका पंहिंजी आहे तबियत जे हिसाब सां उहा बिल्कुलु नॉर्मल आहे। कंहिंखां अॻिते बि न हलणो, कंहिंखे पोइते बि न छॾिणो, कोशिशि करे बैलेंस में हलायूं पिया। बैलेंस में। अच्छा तनवीर साहब, जॾहिं बि तव्हां सां मुलाक़ात थी आहे, हमेशह हिकु न काम शख़्स, जेको इलाही सुकून पुरसुकून शख़्स हमेशह तव्हांखे ॾिसी ईअं नज़र ईंदो आहे। इहो राज़ छा आहे? ज़िंदगी ॾिसो न, हर माण्हू किथे वठ पकड़ में आहे, किथे ईअं, तव्हां हमेशह काम, ॾाढो सुकून में नज़र ईंदा आहियो। ॾिसो न, हलणो हीअं बि आहे, हूअं बि हलणो आहे। तंहिंजे करे ईअं जेका नॉर्मल जैवन में हलूं था पिया, अॻिते बि न निकिरणो किथां। कंहिं फिलासफ़र जे शायदि बुक में पढ़ियोसीं त को वॾो जहाज़ हुयो, उनखे बाहि लॻी चुकी, त हू ॿाहिरि वेठो वञी किताबु पढ़े पियो वेठो, त सभु भगदड़ मची, पाणी वारो जहाज़ हो। उन्हनि माण्हू चयोसि तूं यार हिते मेन माण्हू आहे, हिते किताब थो पढ़ी वेठो, सभु माण्हू भगदड़ में मची विया आहिनि, जहाज़ में बाहि लॻी आहे, ॼाण मरण वारा चार वरी तुम वेंदासीं कहाणी पूरी करे सभु समुंड में अंदरि न। हलणो उहो ई आहे, कूल करे पाण खे हलणु घुरिजे बहितर। वाह वाह, बिल्कुलु इहो असांजी आवाम जो जज़्बो आहे। माशाल्लाह, हिन टाइम ते हिन जज़्बे जी ज़रूरत आहे, तॾहिं असांजा प्रोग्राम्स बि ईअं अल्हम्दुलिल्लाह हिकु फ्लो में हली रहिया आहिनि, सॼा कम फ्लो में हली रहिया आहिनि माण्हुनि जा। अच्छा, कुझु तव्हांखे ज़रूरु चवंदमि त तव्हां पंहिंजा जेके आहिनि न एडवोकेसी जो एक्सपीरियंस रखी लफ़्ज़ ज़रूरु अॼु हिन हीअ जेका सिचुएशन हली रही आहे उन हवाले सां प्रोग्राम में रखो। बट हिकिड़ो मुंहिंजो ॾाढो हिकु सुठो फ्रेंड आहे जेको वीज़ा कंसल्टेंट आहे, त मां उन खां हूअं ई पुछियो त यार मतिलबु हे त फ्लाइटूं ई बंदि पियूं थियनि, छा थी रहियो आहे? चए पियो अञा माण्हुनि जा वधीक असां वटि वीज़ास अचनि पिया। मतिलबु माण्हू एतिरो सुकून सां ज़िंदगी जेका आहे न उहा गुज़ारे रहिया आहिनि। जेको बि कशीदगी थिए पई, बिल्कुलु उहो हक़ आहे, हक़ीक़त आहे, उहो असांजे साम्हूं आहे। बट उन खां पोइ बि डीप डाउन माण्हू ॾाढा रिलैक्सड आहिनि, माण्हू सेटिस्फाइड आहिनि पंहिंजी ज़िंदगी खां। त तफ़सीरो तव्हांजे लफ़्ज़नि में थी वञे त छा ई ॻाल्हि हुजे? हाणे ईअं आहे, ॾिसो जंग जेका बि आहे न उहा हिकिड़ो ॾुखियो अमल आहे। हिकु त जेको असांजी मौजूदा जेका जनरेशन आहे, 70 वारी जंग खां पोइ ॿी जंग न ॾिठी आहे। कारगिल वारी जंग लॻी बॉर्डर ते कश्मीर में हुई। जंगी जेके नताइज आहिनि, जेकॾहिं असां सेकेंड वर्ल्ड वॉर खे ॾिसंदासीं, उन में जेके असांजा हिरोशिमा नागासाकी ते लिटिल बॉय एंड फैटमैन एटम बम हुआ किराया विया हुआ, त उन्हनि खे पंहिंजो उतां वरी उन क़ौम खे सलाम आहे जीअं उन रीबर्थ करे हिन वक़्तु जापान दुनिया जी टेक्नोलॉजी ईअं मक़सदु हुआ। जापान वॾी ॻाल्हि आहे त एजुकेशनल बैकग्राउंड या ॿियनि शयुनि खां ॾिसे त जापान इलाही माना वॾो तरक़ी याफ़्ता मुल्क आहे। हिन वक़्तु हुनजे मैच में यानी कि पाकिस्तान त असां उनजे ॾाढो डार्क एजिस में अचूं था, जेकॾहिं असां जापान सां कंपेयर कंदासीं। असांजी क़ौम जेका एहसासात वारी ॻाल्हि कई, तकलीफ़ न आहे ॾिठी।
असल में एहसास उनखे थींदो आहे जंग जो, रियलाइज़ेशन उनखे थींदी आहे जेको उन मां गुज़रियो हुजे, उन तकलीफ़ मां महसूस थियो हुजे। असांजी आवाम खे इहा ख़बर कान्हे का त जंग जेका आहे बसि इहो तबल वॻो, घणा त सोशल मीडिया ते कमेंट बि कनि था, जंगी माहिर बि लॻा पिया आहिनि, एक्टिविस्ट बि लॻा पिया आहिनि, ख़बर अथनि कोन, जस्ट फेसबुक ते हद ताईं टट करे ॾाढो सुठी पोस्ट हणी करे उछराए था छॾनि। पर ही जेके हालात आहिनि इलाही असां छाकाणि जो रुॻो किताबनि में पढ़ियो आहे हिन जनरेशन ऐं इख़बारुनि में ॾिठो आहे, इख़बार त जेको केरु पढ़े कान थो या फिल्मी सीन ॾिठा आहिनि, पर जंगी हालात ॾाढा ॾुखिया आहिनि, इनखे सीरियस वठणु घुरिजे, इनखे सीरियस वठणु घुरिजे। इन जे करे जो जंग जेको आहे उहो इंसान ज़ात लाइ ख़तरो आहे। दुनिया जा जेके बि उलूम आहिनि उहे जंग खां चवंदा त तव्हां परे रहो, जंग आॾो वारे खे बि मारींदो त तव्हांखे बि नुक़सानु ॾींदो। जंग में छा थो थिए, बुनियादी तौर ते अमुन अमान जेके तव्हांजा फंडामेंटल राइट्स आहिनि उहे ख़तमु थी था वञनि। मसलन केर बि तव्हांजी लुटमार, जीअं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वारी जेका शहादत थी, एग्ज़ैक्टली दैट वाज द यानी कि ॾुखी सिचुएशन हुई, सम्झो जंग वारी हालात हुई, न नेटवर्क हुआ, न बिजली हुई, न पंहिंजो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन का हुई, पंहिंजो तव्हां बैंकनि मां ॾिसो, बैंकनि मां धाड़ा लॻी विया, रेवेन्यू डिपार्टमेंट मां सॼा ख़तमु थी विया, उन खां पोइ पंहिंजो इलाही कुझु थी इंटरनली जेको थींदो आहे। मां हमेशह इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त ॾिसो, हिकु घर जे अंदरि को हिकु अहिड़ो पुटु बि पैदा थी वेंदो आहे जेको पीउ जे खीसे मां पैसा चुराईंदो आहे। सो घर जे अंदरि जेको बि थींदो आहे उहो थींदो आहे, बट उतां वरी ॿाहिरां जॾहिं वार थींदो आहे त उहे तमामु जेके घर वारा जेके हिक ॿिए सां विढ़ंदा बि आहिनि, चोरियूं बि कंदा आहिनि, सभु उहे गॾु हूंदा आहिनि। सो इंटरनली असां वटि मसइला आहिनि, इन सां इनकार कोन्हे। इंटरनली असां डिस्टर्ब आहियूं, असां डिस्ट्रैक्टेड आहियूं, सभु कुझु आहियूं, पर हिन वक़्तु जेको फोकस आवाम जो आहे न उहो हिकु शइ ते आहे। ऐं उन फोकस खे आई गेस अगरि असां राइट वे में, अगरि राइट तरीक़े सां असां कन्वे करे सघूं त शायदि उन फोकस सां असां पंहिंजी यूथ खे, शायदि असां ॾिठो कोन्हे उहा, या तव्हां वाक़ई हक़ीक़त था ॻाल्हि कयो त असां उहा सिचुएशन ॾिठी कोन्हे, बट येस अगरि असां उन्हनि जो फोकस उते शिफ्ट कयूं त ऑन अ पॉज़िटिव नोट असां उन्हनि जो फोकस उते इस्तेमालु करे उन मां फ़ाइदा वठी सघूं था। बिल्कुलु ईअं आहे। ॾिसो, ज़िंदगी में असां ॿियो कानून में पढ़ंदा आहियूं सेल्फ डिफेंस। हिन वक़्तु जेके पाकिस्तान जेके जंगी जेट्स, उन्हनि जा जेके प्रोजेक्टाइल्स यानी कि मिज़ाइल जे नाले सां सॼा था वञनि, 6, 7 या 3 या 4 जेके बि आहिनि किराया इंडिया वारनि जा, इहो असां सेल्फ डिफेंस में। पर जेकॾहिं असां वारा एक्टिव हमराह न हुजनि हा, पाकिस्तान आर्मी एक्टिव न हुजे हा, त पोइ त हू अची करे जेकॾहिं हिन वक़्तु जेतिरा शहीद किया अथनि अञा वधीक नुक़सानु करे थी सघे हा। ऐं इहो त हिननि जवाननि खे सलाम आहे जो उन्हनि उन जा जेके मिज़ाइल हुआ किराए छॾिया ऐं उन्हनि खे हथीको कयो। इहो पाकिस्तान आर्मी हिकिड़ो यानी कि पंहिंजो एग्ज़ाम्पल सेट कयो आहे, जेका ॾाढी हिकिड़ी भली ॻाल्हि आहे। असांखे पाकिस्तानी आर्मी जो फ़ख़्रु बि आहे त हू एंड टाइम्स ते एॾा भला कमु कंदी आहे, कमु त हमेशह भला कंदा आहिनि, पर जेकी जंगी असांजी जेका महारत आहे, पाकिस्तानी आर्मी जी फ़नी जेका महारत आहे उहा दुनिया लेवल ते टॉप ते आहे। चवंदा आहिनि यार पाकिस्तानी आर्मी माना कमाल आहे। ॿियो मैडम जेको पहिरियां तव्हां सुवाल कयो त जॾहिं सेकेंड वर्ल्ड वार हुई, जेका ॿी दुनिया जेका जंग अज़ीम हुई, उन में हिटलर जेको हुयो, हिटलर वारे ज़माने में पंहिंजो जेको ब्रेड जेकॾहिं माण्हू ख़रीद करणु पियो वियो, मां चयो त माण्हू खे हिते जे एहसासात कनि, जंगी हालात ॾिठा आहिनि, उनजे लाइ बि बैग पैसनि जो भरियूं पियो वञे हिकिड़े ब्रेड जे लाइ। त अलाह न करे जो इहे ॾींहं अचनि असां वटि ऐं अहिड़ी का शइ उन खां बहितर पहिरियां मसइला हल थी वञनि, त इहा शइ आहे त अवाम खे जेके बि असांजा हुकूमत तरफ़ां जेके नोटिस अचनि था, बल्ब विसारण वारे ॿियूं शयूं आहिनि, इन्हनि खे पंहिंजो सम्झणु घुरिजे। ऐं हीउ सीरियस ॾाढो इशू आहे, सीरियस मौज़ू आहे। त मां ॿी जेका तव्हां सां अञा ॻाल्हि कई त उहा आहे फंडामेंटल राइट्स। फंडामेंटल राइट्स ॾींदा आहिनि। मसलन हिननि ॾींहंनि में जेकॾहिं कंहिंजी चोरी थी वई, कंहिंजो को कार भॻी, कंहिंजी कार मां को कंहिंजे दुकान मां को किराने जो मक़सदु ग्रोसरी खणी वियो, त जंगी हालात में इहे जेके आहिनि असां न कंहिं ते एफ आई आर कराए सघूं था, न कंहिं शइ ते लॉ एंड ऑर्डर जेका सिचुएशन उहा ख़राबु थी वेंदी आहे। पोइ माण्हू इवन मुल्क अंदरि ई पंहिंजो पाण खे मज़बूत कंदो आहे, छाकाणि जेको बुखियो माण्हू हूंदो आहे उहो त न ॾिसंदो कंहिंजो ब्रेड एंड बियर खे, उहो ॾिसंदो त बाबा मां बसि खणी छिके वठां। पर आॾो वारे जी त चोरी थिए थी न, आॾो वारे जो सोनो चोरी थिए थो, गंदम चोरी थिए थी, कणक चोरी थिए थी। अगरि तव्हां एक्सट्रीम ते वञी तव्हां सोचो त इहे खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके फंडामेंटल राइट्स जी तव्हां ॻाल्हि कयो त पोइ त को कॉन्स्टिट्यूशन ई कोन रहंदो, बिल्कुलु एग्ज़ैक्टली। असांजो 203 आर्टिकल आहे मैडम, एमरजेंसी हुन में 203 खां हिन विच में आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में आहे त एमरजेंसी बाक़ाइदा हुकूमत डिक्लेयर कंदी आहे। त एमरजेंसी डिक्लेयर थींदी आहे त पोइ नो जेको बि माना असांजा फंडामेंटल जेके बुनियादी हक़ूक़ आहिनि उहो असांजा उनजो असर ऑब्वियसली। जॾहिं तव्हां एमरजेंसी जी ॻाल्हि कयो था त उहो एमरजेंसी वर्ड में ई तव्हांखे खोड़ सारियूं हिकु ब्रीफिंग्स आहिनि जेके मिली थी वञनि। अच्छा, जिथे तव्हां हिननि जी तव्हां राइट्स जी डिफरेंट शयुनि जी ॻाल्हि कयो था त उते वरी असांखे मूंखे पंहिंजी जेका मुल्क जी जेका औरत आहे न, जॾहिं बि राइट्स जी ॻाल्हि थींदी आहे, अॼु बि मूंखे पंहिंजी मुल्क जी औरत जेका आहे उहा इमेजिनेशन
जनरेशन में किथे नज़र अची वेंदी आहे। ऐं जेके माण्हू जेके औरतूं जेके आहिनि औरतुनि लाइ कमु कनि थियूं उन्हनि जे लाइ दिलि सां रिस्पेक्ट आहे। उन्हनि तमामु औरतुनि जे लाइ असां सां गॾु हिकु अहिड़ी औरत बि तशरीफ़ फरमा आहे जेका औरतुनि जे लाइ कमु करे पई। त मां ज़रूरु इंशाअल्लाह प्रोग्राम में खोड़ सारी शयूं शामिल करणियूं आहिनि, पर उन खां पहिरीं मां चाहियां थी त उन्हनि तमामु शयुनि जी तरफ़ वञा जेके असांजी वुमेन्स जा जेके मसइला आहिनि, जेके थी रहिया आहिनि, जेके वुमेन्स जे राइट्स जे लाइ शयूं थी रहियूं आहिनि, उन्हनि जे लाइ कुछ लफ्ज़ शामिल कजन। हमारे जो वीमेन राइट्स हैं उसके बारे में चाहती हूँ कि हमारे प्रोग्राम में बात हो। उस हवाले से तो मैं यही कहूँगी कि वुमेन राइट्स के ये देखिए हमारे इस वक्त माहौल जो हमारे जो सिलसिला चल रहा है उसमें आपने देखा है कि हम यानी मैं खुद इस चीज़ को फेस करती हूँ कि मेरे पास इतनी ख़वातीन आती हैं जिनको डोमेस्टिक वायलेंस भी होता है, घरेलू मसले होते हैं, यानी अगर उन्होंने कुछ कमाना भी है तो उन्हें अपने पहले घर के हस्बैंड को या अपने भाई को या अपने बेटे को पहले उनकी परमिशन चाहिए तो वो घर से बाहर आए। हालांकि वो आएंगी उनकी हेल्प करने के लिए। अगर आप देखें अगर वो अर्निंग करेंगी तो अपनी फैमिली में अपने बाप को, भाई को, हस्बैंड को या बेटे को सपोर्ट करेंगी, तो लेकिन फिर भी उनको प्रॉब्लम फेस करनी पड़ती है। सही सही सही। हाँ, ये ज़रूर होता है कि जब वो आती हैं और आकर अर्न करती हैं, जब उनके घर के मील जो हैं वो देखते हैं कि ये एक औरत अर्न कर रही है, तो फिर उनका थोड़ा एक ट्रस्ट बिल्ड हो जाता है हमारे और उनके बीच। अच्छा, ये आपने बड़ी प्यारी बातें करी है। इंशाल्लाह ब्रेक की तरफ हमें जाना है और वापस आके हम इंशाल्लाह इस पर डिस्कशन करेंगे। ये जो वर्किंग लेडी, हाउस वाइफ्स और ये जो कैटेगरीज़ है ना, पहले तो मैं इसको समझना चाहती हूँ और उसके बाद फिर उस हवाले से इंशाल्लाह, क्योंकि वकील साहब भी हमारे साथ है, तो इंशाल्लाह राइट्स पे भी बात होती रहेगी। वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था नन्ही कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक। अच्छा जी, ॻाल्हियुनि जो सिलसिलो त जारी आहे। प्रोग्राम में बाट हिकु ख़ूबसूरत आवाज़ बि असां सां गॾु तशरीफ़ फरमा है। मां चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ वञे। छा शामिल थी रहियो आहे मुंहिंजे प्रोग्राम में? अॼु जुमे जो ॾियारो आहे। आहा खान साहब नसरत फ़तेह अली खान जी धमाल आहे। आहा दमस कलंदर उहा शुरूआत कंदा, पोइ वरी सिंधी कलाम ते पाण पहुचंदा वापसि। इंशाअल्लाह वापसि असां उते ई आहियूं, बसि रुगो शामिल कयूं पिया जी। मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर को विरद है दम दम अली अली, को विरद है दम दम अली अली, सखी लाल कलंदर मस्त मस्त, लाल कलंदर मस्त मस्त, गुल लाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर आखी जमा लगा तू अली 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 अली, आखी जमा लगा, आखी जमा लगा तू अली 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 अली, आखी जमा लगा, आखी जमा लगा सागे आखी मन लेण के अग्नि ते कल सारे अली अली कहण के मस्त 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 दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर सारे सा निसा पानी मापा पानी गारे गारे सारे सा 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 सरे रे रे गा गा रे सारे निसा निसा पानी मामा मामा गारे सा सारे सा। रब ने किन्ने शान बनाए, बेफरमाते कर्म कमाए, करमाते कर्म कमाए, रब ने किन्ने शान बनाए, बेकरमाते कर्म कमाए, जेड़ा भी तेरे दर ते आए दम दम अली अली, दम दम अली अली, सखी लाल कलंदर मस्त मस्त, लाल कलंदर मस्त मस्त, झूले लाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त
अंधेरिया पीरा होवण तूं अंधेरिया पीरा शाना उचिया तेरिया पीरा होवण तूं अंधेरिया पीरा आसा है वे तेरिया पीरा सुन वरसा अजमेरिया पीरा एक विरते दम दम अली अली सखी लाल कलंदर मस्त मस्त लाल कलंदर मस्त मस्त झूले लाल कलंदर मस्त 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 कलंदर मस्त 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 कलंदर मस्त कलंदर मस्त 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 कलंदर मस्त रो रो तेनू हाल सुना तेरा दर छक किस दर जावा तेरा दर छक किस दर जावा हे रो रो तेनू हाल सुना तेरा दर छक किस दर जावा तेरे बाजू चैन न पावा चुम चुम जालियां सीने लावा एक विरते दम दम अली अली सखी लाल कलंदर मस्त मस्त लाल कलंदर मस्त मस्त झूले लाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर दम मस्त कलंदर मस्त मस्त विरते दम दम अली अली दम दम अली अली सखी लाल कलंदर मस्त मस्त लाल कलंदर मस्त मस्त झूले लाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर ज़बरदस्त 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 अच्छा केॾो मैटर कंदो आहे न जॾहिं बि को सिंगर आई एम श्योर तनवीर साहब त जॾहिं बि को सिंगर परफॉर्म कंदो हुजे त उन में केॾो मैटर कंदो आहे त तव्हां सां गॾु जेके सास सुर आहिनि जेके लफ़्ज़ आहिनि जेके साथ ॾियण वारा माण्हू आहिनि उहे अगरि सही साथ ॾियनि त ई सिंगर कंफर्टेबली पर परफॉर्मेंस ॾेई सघंदो आहे बिल्कुलु ईअं हूंदो आहे ऐं जॾहिं लाइव कंसर्ट थींदा आहिनि महफ़िलूं ॿाहिरि थींदियूं आहिनि शादियुनि जूं ख़ासि करे इवेंट्स वग़ैरह जी त हुन में जेकॾहिं ऑडियंस सुठी हूंदी आहे असांखे ऐं हेॾा जेकॾहिं पंहिंजी कोशिशि भली हूंदी आहे त उते 4-4 घंटा बि परफॉर्मेंस करे ईंदा आहियूं ओहो ईअं बि थियो आहे ॿाहिरि ज़बरदस्त ज़बरदस्त न त ॿिनि गाननि में माण्हू थकिजी पए न त जेकॾहिं अॻियां मोड कोन मिलंदी या क्लैपिंग कान मिलंदी या सुठी मोड न मिलंदी को चहिरो जेकॾहिं मज़े में वेठो हूंदो हा त भाई नेक्स्ट टाइम तव्हांखे हिकिड़े चहिरे जी तस्वीर रखी ॾींदासीं न हू असांखे माना हू ॻाइजो मतिलबु हू असां महू हुजे कंसर्ट हुजे हा हुनजी दिलि ते असांजी ॻाल्हि पहुचे हू असांजी ॻाल्हि सम्झे तॾहिं पोइ जिन जी दिलि ताईं तव्हांजी ॻाल्हि पहुचे हुन जी तस्वीर रखंदासीं फिकर न कयो तस्वीर न तस्वीर साम्हूं माण्हू हुजे शोभी भाई वेठो आहे केॾी मेच्योरिटी आहे कि अञा असां एतिरा एडवांस कोन थिया असां किराए ते नथा घुराए सघूं माण्हू असां एतिरा एडवांस कोन थिया आहियूं अच्छा भई जावेद साहब करे तव्हां सोचो ॻाइण वाइण जो आउं पसंदि कंदो आहियां ॻाइणु वग़ैरह हे जेको पर कॾहिं आउं ॻायो न आहे पाण ॻायो ट्राई कयूं ब्रेक का शोभी भाई ब्रेक के बाद ट्राई करेंगे ठीक है एक ट्राई करने में छा हाँ भली भली बिल्कुलु ठीकु आहे भली बेटर ब्रेक का वो लाज़मी सां ट्राई कंदासीं मां कॾहिं ॻायो न आहे उहो कहिड़ो हाणे देयर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम पूछा थी पियो ठीक है ब्रेक का बहुत सारा फर्स्ट टाइम थियण वारो है अच्छा यहाँ कुछ बात रह गई थी हम औरतों के हुकूक के बारे में बात कर रहे थे और अच्छा जब भी हुकूक की बात होती है ना एक तो हम वो हुकूक की बात करते हैं जो हमारे पास ब्लैक एंड वाइट में लिखे हुए हमें पता ही है वो मैं और आप बखूबी जानते हैं कि हम तो अपना निकाहनामा भी पढ़ लें तो बहुत बड़ी बात है तो वो कॉन्स्टिट्यूशन पढ़ने की और डिफरेंट चीज़ें पढ़ने की तो बात ही कहीं दूर चली जाती है तो वहाँ तक तो हम जाते नहीं हैं लेकिन ये जो माइंड सेट है ये मैं इसको ज़रा समझना चाहती हूँ क्योंकि आप तमाम उन औरतों से मिलती हैं जो पहली बार कोई काम कर रही हैं या उन हाउस वाइफ से जो कहीं गुम हैं कहीं दबी हुई हैं तो मैं ज़रा पहले इस माइंडसेट को समझना चाहती हूँ कि हमारा जो कौम का जो माइंडसेट है राइट्स के हवाले से वो क्या है
अभी तक जितनी भी ख़वातीन से मेरी मुलाकात हुई है तो उनमें मोस्ट ऑफ देम वो इन सारी हुकूक़ को तो जानती ही नहीं है कि कोई हुकूक़ भी होते हैं, क्योंकि वो जब बचपन से जहाँ पल रही होती हैं, जहाँ परवरिश हो रही होती है, तो वो अपनी वालदा को, अपनी दादी को, अपनी नानी को, वो अपने इर्द गिर्द की औरतों को वो देख रही होती है कि वो किस तरह से वो उनकी लाइफ चल रही है, तो वो वही समझती है कि जी मेरी लाइफ भी यही है। लेकिन ये है कि अब जब वो आती हैं, मेरे पास भी आएंगी, बाहर निकलेंगी घर से, तो फिर उन्हें आहिस्ता आहिस्ता पता चलता है कि जी इस दुनिया से बाहर भी कोई दुनिया है जिसे हमने नहीं देखा है। तो आप यकीन करें, जब वो इस दुनिया में हमारी यानी अपने घर की उस कहते हैं आउट ऑफ बॉक्स आती हैं, उस डब्बे से बाहर आती हैं जब, और जब आकर वो देखती हैं कि अच्छा ये भी एक दुनिया है, तो इतना अच्छा लगता है। आप इमेजिन करें उनके जो कॉन्फिडेंस उनके अंदर डेवलप होता है और जो उनके अंदर खुशी आती है। मैंने कुछ टाइम पे एक एज ए टीचर भी काम किया है। मैंने पढ़ाया है अडल्ट लिटरेसी, यानी बड़ी औरतों को पढ़ाया है। तो आप यकीन करें, वो जब औरतें अपने घरों से आती थीं और जब वो बिल्कुल उनको कुछ भी नहीं आता था पढ़ना, और वो जब पढ़ती थीं और फिर वो आके बताती थी कि जी मैंने कुरान पाक पढ़ लिया, 1 पारा मैंने पढ़ लिया तर्जुमा, मैंने 2 पारे पढ़ लिए तर्जुमा, तो वो जो फीलिंग आपके अंदर होती है ना, वो जो दुआएं वो दे रही होती हैं, वो जो आपकी फीलिंग होती है, वो आप बिलीव नहीं करेंगे कितना सुकून मिलता है आपको। सुकून मिलता है, बिल्कुल। फिर वो अपने घर का बजट बना पाती हैं, फिर ये सब चीज़ें। खैर, जब वो औरतें हमारे पास, जैसे अब मेरे पास भी आएंगी, तो वो कहेंगी कि जी मुझे ये फैमिली में प्रॉब्लम है, मेरे बच्चों की मैं तालीम नहीं कर पा रही हूँ, उनको सपोर्ट नहीं कर पा रही हूँ। तो जब वो कुछ अपने हैंडीक्राफ्ट से रिलेटेड काम करेंगी या कुछ भी अर्न करती हैं, और फिर जब वो अपने बच्चों की फ़ीस जमा कराती हैं, तो वो जो वक्त होता है, वो जो एक टाइम होता है ना, वो उनकी खुशी का टाइम होता है, खुशी का टाइम होता है। लेकिन वो हर तरह से सपोर्ट कर रही हैं। तो ये एक तरह से अब हमारी लाइफ ऐसी हो गई, एक मर्द और औरत को पैरेलल चलना है। ऐसे ही है, ऐसे ही है। क्योंकि जो इन्फ्लेशन है, महंगाई है, एक बंदा नहीं पूरे घर को लेके चल सकता, लाजमी आपको सपोर्ट करना है। मैं भी एक औरत हूँ, मैं अपने हस्बैंड को सपोर्ट कर रही हूँ, तो ये बहुत ज़रूरी है। ज़रूरी है। और मुझे ऐसा लगता है आपने बड़ी एक खूब बात की कि मर्द और औरत को पैरेलल चलना पड़ेगा, तो ही हम ज़िंदगी की जो मुश्किलातें हैं उसको कम्पीट कर सकते हैं। ये बड़ी एक इम्पॉर्टेंट बात है। लेकिन उसके साथ साथ फिर बहुत सारी और चीज़ें जो है ना, वो साथ आपके साथ आती रहती हैं। बिकॉज़ हमारे पास एक कॉमन फैक्टर है कि जब भी मर्द काम करके घर आ रहे हैं या औरत काम करके घर आ रही है, तो मर्द का काम है कि माजरत के साथ काम से घर आया, अच्छा जी मैं थक गया हूँ, ज़रा पानी बना देना, पानी दे देना और चाय बना देना। और वहीं औरत आएगी, अपने बैग फेंकेगी, भागेगी कि भाई गैस जा रही है, जल्दी खाना बनाना है, बच्चों को फीड करना है, ये करना है, वो करना है। ये जो कॉन्सेप्ट है ना, यकीन करें इसको देख के दिल दुखता है मेरा। या बिल्कुल सही कह रही हैं। और यकीन करें कि काफ़ी बार ऐसा होता है कि आप शायद आपके ऊपर घर वालों की तरफ से प्रेशर नहीं होता, लेकिन क्योंकि हमने यहाँ बिठा लिया है कि ये जिम्मेदारी मेरी है, मैं काम से आऊँगी तो मैं थकती नहीं हूँ, क्योंकि मेरा जो ब्रॉटअप है वही ऐसा, मेरी दादी भी यही कर रही थी, तो मेरी नानी भी यही कर रही थी, मेरी माँ भी यही कर रही थी, तो मैंने भी यही करना है। ये जो माइंडसेट है, ये किस तरह हम चेंज करेंगे, इंशाल्लाह इसके बारे में बात करेंगे। कॉलर से सगदा है। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कॉलर आइन सा सगद। अस्सलाम वालेकुम। ये कौन से कॉलर छुप के बैठे? अस्सलाम वालेकुम। अच्छा भाई, आई गेस को इशू आहे बिकॉज असांजे जेको ओ बि रूम आहे उन ताईं आवाज़ वञे, फिर असां ताईं आवाज़ न पई अचे। जेसि ताईं आवाज़ अचे तेसि ताईं इन माइंडसेट खे चेंज करण जे लाइ ऐं असांजी स्पेसिफिकली आवाम खे अवेयर करण लाइ, बिकॉज इहो माइंडसेट सिर्फ औरत जो ना है, ये सिर्फ औरत का मसला नहीं है, ये हमारे मर्द का भी मसला है। क्योंकि उसको भी पता है कि वो जब घर आता है तो वो थका हुआ होता है, वो कुछ और नहीं कर सकता, ये यहाँ कहीं फीड हुआ है। हालांकि ह्यूमन बींग्स तो दोनों है ना, ॿई ह्यूमन बींग्स आहिनि। इन जी अवेयरनेस कीअं ॾिजे? जी मैडम, अवेयरनेस जी जेका ॻाल्हि आहे त इंसानु जेको आहे सिखे थो ॿिनि शयुनि खां। असां जेका बचपन खां सिखंदा आहियासीं, बाबा पहिरियों करूं तयब माना पाक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हिकिड़ो थी वियो मज़हब जो पासो, ॿियो थी वियो दुनियावी उलूम जो पासो। बचपन खां ईअं पढ़ंदा आयासीं, बचपन में जेको असां बिल्कुलु तरीक़ो बि हूंदो, वॾे आवाज़ ऐं रिदम में पढ़ंदा हुआसीं। त असांजे मज़हब में इज़हार जी आज़ादी आहे, सभु कुझु आहे। ऐं पंहिंजो जेकॾहिं तव्हां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती ज़िंदगी खे ॾिसंदो त इस्लाम
खे वध खां वधि जेका ताक़त ॾियण वारी एट इट्स फर्स्ट स्टेज उहा अम्मा ख़दीजतुल कुबरा आहे। हा हा त उन पाण वापार वीचार सभु कया ऐं एतिरे क़दुरु के काफ़र जेके हुआ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पंहिंजो मारण जे नौज़ बिल्लाह इरादे सां आया, दरवाज़े ते अची पहुता त बीबी ख़दीजतुल कुबरा उनजे दरवाज़े ते वई, पंहिंजे दरवाज़े ते चई त फलाणा जवान ख़ान ॿाहिरि बीह रहिजांइ, मुंहिंजे पीउ जो तो ते हेतिरो कर्ज़ु आहे उहो मां तोखे माफ़ु थी कयां, हितां हलियो वञ। इहा बि दौरत हुई न। हा त ॾिसो इस्लाम किथे बि कोन थो चए त तव्हां काशे रंडक ऐं ॿियूं शयूं कयो। हाणे इहा हिकिड़ी असांजी पंहिंजे हालांकि असांजी सकाफ़त एॾी भली आहे जो उन में बि तमामु भलियूं ॻाल्हियूं आहिनि। इज़हार जी आज़ादी आहे, भेण माउ अदी, हे जेके असांजी जेका पंहिंजे कल्चर जो हिकिड़ो हितां जो जेको सिंधी समाज आहे उन जूं शयूं आहिनि। त उन में बि असांजे सिंधी समाज में बि तमामु वॾी इज़हार जी आज़ादी आहे। त जेको असांजो सिंधी हुनर आहे, सिंधी फ़न आहे, अॻु में त एतिरो कोन कमर्शलाइज़ेशन थींदी, जेके टुक जुलियूं बर्थ वग़ैरह ऐं हितां जूं पैदाइश आहिनि। जेकॾहिं अजरक खे ॾिसंदासीं हितां जी जेको असांजे यूनाइटेड नेशंस जो जेको हेरिटेज हिकिड़ो डिपार्टमेंट आहे उते असांजो हीउ सेफ थियल आहे, हीअ बि पंहिंजो सिंध जी पैदाइश आहे। त इन में असां जेकॾहिं ॾिसंदासीं सिंधी समाज बि इलाही एडवांस्ड समाज आहे, पर कुंद ज़हन के मर्द आहिनि सभु न, कुंद ज़हन के मर्द आहिनि जेके इन शइ खे नथा सम्झनि, पंहिंजी औरत खे जस्ट हिकिड़ो पीस ऑफ पेपर सम्झनि था या को रांदीको सम्झनि था। अहिड़ो रवैयो जेको आहे पोइ अहिड़ी जेॾीमहिल घरनि में रविश थींदी आहे उहा नंढड़नि ते, पंहिंजी घरवारी ते, पंहिंजी भेनरुनि ते उहा जेको ग़लति असरु छॾींदी आहे। ॿियो कुझु बि न, हाइपर टेंशन हर माण्हू रहंदो आहे, यार बिजली हली वई, तूं पाणी मूंखे न ॾिनो, हे ॾिनो, हो ॾिनो, ईअं न हुजणु घुरिजे। बाक़ी अचूं था जेका कम जी ॻाल्हि आहे, जी हिकिड़ा असां वटि दोस्त आहिनि जेके हाणे शहरनि जी जेका मार्केट आहे उहा अलॻि आहे, ॻोठनि जी जेका असां त ॻोठ में बि औरत रहे थी, शहर में बि रहे थी न, त असां पाण जीअं हिकिड़ो सिलसिलो आहे त जेका ॻोठ वारी औरत आहे उहा उतां जे हिसाब सां जेको बिज़नेस आहे, जेको किर्त आहे, उहो जो कमु करे थी उहो हुनखे करणु घुरिजे। जेकॾहिं उहो घर जे अंदरि ई वेही करे सघिजे थी, करणु घुरिजे। पर जेकॾहिं शहर में अचे थी उते वधीक अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं दुनिया जा कंपेरिजन सां हले थी पई, त उनखे उहा शइ इजाज़त ॾियणु घुरिजे। अख़लाक़ियात जी जेसिताईं ॻाल्हि अचे थी त ॾिसो त पाकिस्तान अंदरि जेकॾहिं असां हिन वक़्तु कराची में उथियासीं त जेके औरतुनि जे लाइ ॾुखियाइयूं पैदा कंदा वधि में वधि 2 या 3% हूंदा ओवरऑल टोटल पॉपुलेशन जे। त बाक़ी जेको बि माण्हू आहे को ॾिसो त पंहिंजे स्टूडियो ॾे वञे थो, को कोर्ट वञे थो, को अस्पताल वञे थो, को सब्जी जी दुकान, को माना हर माण्हू जेको आहे जो जस्ट स्मॉल रेशो आहे जेको ग़लति आहे। अहिड़ो रेशो मां न चवंदो रुगो मर्दनि में, औरतुनि में बि आहे। औरतुनि में बि आहे, बिल्कुलु इहा। अच्छा, इन ई ॻाल्हि खे इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं। कॉलर सां गॾु आहिनि, कॉल अटेंड करे वठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरनि सां सां गॾु? मां अली असला शरी टर्बन खान पियो ॻाल्हायां। जी लाशाई साहब, ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। अदी तव्हां ख़ुशि पियो? ख़ैर आहे? अल्लाह जो शुक्र आहे, बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु सही मां सही। वकील साहब खां थोरो सुवाल कंदुसि। जी फरमायो। अस्सलाम वालेकुम सर। वकील साहब वालेकुम अस्सलाम साईं, मुंहिंजा ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? दुआऊं सही। तव्हां ख़ुशि पियो? ख़ैर आहे? मां ख़ादिम भाजो। सर असांजो सुवाल इहो आहे जेको तव्हां धरणो आहियो केनालनि ख़िलाफ़ ॾाढो कामयाबु थियो। महिरबानी, मोहबतूं। ऐं असां हिकिड़ो अर्ज़ु था कयूं। जी मुंहिंजा साईं। ऐं जेको असांजे मुल्क में मंशात जो कारोबार थो हले ऐं असांजो इंसान ज़ात जेका आहे तमामु तबाह थी थिए। जी मुंहिंजा साईं। तो तव्हां पंहिंजे वकील तव्हां समूरनि खे चओ त उन जे ख़िलाफ़ हिकु मज़बूत धरणो हणो जेको मुल्क में अमन अमान तमामु ख़राबु आहे। तव्हां ॾिसो पिया था। ऐं ॿियो त असांजो मंशात तमामु नंढे ॿारनि खे, शागिर्दनि खे, इंसान खे तमामु ख़राबु करे छॾियो आहे। जी मुंहिंजा साईं। तव्हां कोशिशि कयो उन जे ख़िलाफ़ हिकु तव्हां मज़बूत धरणो हणो जेको मुल्क में सफ़ाई थी वञे मंशा जे ख़िलाफ़। साईं मुंहिंजा असां वक़्तनि फ़वक़्तनि इहे जेके आहिनि प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं अवेयरनेस जा, जंहिंमें माना सुजागी ॾिबी आहे। इन जे लाइ धरणो नथो हणी सघिजे। तव्हां असांखे गॾिजी करे इहो पंहिंजे ॻोठनि में जिते जिते फ़रोख़्त थिए थी उतां जे पुलिस वारनि खे ॿुधाइणो आहे, जॾहिं त घणा हिते कम उन्हनि जी मर्ज़ी सां थींदा आहिनि या उन्हनि जी सलाह सां थींदा आहिनि। ठीकु आहे न? त जिते का शइ फ़रोख़्त थिए थी उनखे तव्हां जेकॾहिं नथा कनि न त हज़रत अली करमला वजो खां कंहिं शख़्स पुछो मौला अली पंहिंजो दुनिया खे कीअं सुधारिजे? हुन चयो त ॿियो कुझु बि न, हिकिड़ो इंसानु हिकिड़े इंसान खे सुधारे त पूरी दुनिया सुधरी वेंदी। त उन चयो त वॾी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। वधीक उन चयो त मौला इहो मां अञा थोरो हिन खे वधीक तव्हां वज़ाहत कयो। चए उहो वधीक न,
रुगो पंहिंजो पाण खे सुधारे, तव्हां पाण खे सुधारियो, हुनखे सुधारियो, पंहिंजो पाण खे माना सुधारियो। हाणे इहो तव्हां असांजी ज़िमेदारी आहे त उते जेका तव्हांजी पुलिस आहे, जेका तव्हांजा डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि खे वञी करे तव्हां ख़बर ॾियो। जेकॾहिं उन ख़बर ते बि नथा अचनि त पोइ तव्हां असां सां राब्तो कयो, असां तव्हांखे नंबर पंहिंजो ॾेई सघूं था, तव्हां मुंहिंजे सोशल मीडिया ते कंहिं ज़रिए मूंसां राब्तो करे सघो था, उन सां ॻाल्हाए सघूं था। सही। अच्छा, जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा भी काफ़ी जॾहिं तव्हां ताईं सिर्फ़ु परफॉर्मेंस पहुचंदी आहे, पर खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेका सिंगर ऐं म्यूज़िशियन जे विच में हली रही हूंदियूं आहिनि। न तनवीर साहब, अब अला मालिक आहे, थियो त कोन्हे, अला मालिक आहे। असल में लाइव ऑन टाइम जो स्पेस हूंदो आहे त माना सेटिंग करणी पवंदी आहे। हाँ, वट पकड़ में। अच्छा भाई, कुछ शामिल कयूं प्रोग्राम जे हिन हिस्से में, छा शामिल थी वियो आहे? जंगी हालतूं हलनि पियूं, धरती जो कलाम ख़ैर सां, हौसले जो कलाम सभिनि लाइ। प्लीज़। देस धरती लाए विढ़ंदे मार जाना, तू सवेली या भी दिन ते बार जा। धरती लाए विढ़ंदे मार जा, तू सवेली या भी दिन ते बार जा। देस धरती लाए विढ़ंदे मार जा, तू सवेली या भी दिन ते बार जा। तू सवेली या भी दिन ते बार जा। जे अखियूं उथली पवन में अख्तियार, जे अखियूं उथली पवन में अख्तियार, जे अखियूं उथली पवन में अख्तियार। हिम्मतूं ॿुधंदई ॿुधिन खे तार जा, तू सवेली या भी दिन ते बार जा। देस धरती लाए विढ़ंदे मार जा, तू सवेली या भी दिन ते बार जा। तू सवेली या भी दिन ते बार जा। रख अखिन ते हथ खिली कर वाइदो, रख अखिन ते हथ खिली कर वाइदो, रख अखिन ते हथ खिली कर वाइदो। क़ौम ख़ातिर जी जाती यार जा, तू सवेली या भी दिन ते बार जा। देस धरती लाए विढ़ंदे मार जा, तू सवेली या भी दिन ते बार जा। तू सवेली या भी दिन ते बार जा। जिंदगी है मौत बैशान आयता, जिंदगी है मौत बैशान आयता, जिंदगी
जिंदगी है मौत बेशानाए था हर घड़ी सरकश बनाए हार जा तू सवेरी आप दिन ते मार जा हर घड़ी सरकश बनाए हार जा तू सवेरी आप दिन ते मार जा इस धरती लाए विढ़ंदे मार जा तू सवेरी आप दिन ते मार जा तू सवेरी आप दिन ते मार जा ज़बरदस्त 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 माशाल्लाह भी तनवीर साहब सही मौके ते सही मौके ते सही शेर रखण हे उन जो मिसाल हो जी जी बिल्कुल न की सोचो अचानक की ज़हन में आयो माहौल हिकिड़ो जुड़ियल हुए बि हा हीअ असांजा उहे क़ौमी कलाम आहिनि जेके तव्हां पंहिंजे घर लाइ इस्तेमालु करे सघो था पंहिंजी ख़ासि सिंध लाइ बि इस्तेमालु करे था पूरे मिठी वतन लाइ इस्तेमालु करे सघो था बेशक वरी ख़ासि असांजो सरकस सिंधी शाइर जेको आहे ॾाढो क़ौमी इनकलाबी शाइर हुनजो लिखियलु आहे ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं हूअं बि चवनि त लफ़्ज़ इंसान ते असर कंदा आहिनि जी जी सो इन लफ़्ज़नि जी एक्चुअली इंसान खे ज़रूरत आहे अच्छा हिकु कमिटमेंट ब्रेक खां लास्ट ब्रेक में हिकु थी जावेद साहब हिकु कमिटमेंट कई असां सां असांजे नाज़रीन सां कई चलो असां त माइनस थी वियासीं जी जी उहो कॾहिं शामिल थींदो उहो फन तव्हांजो वो मथे प्रोग्राम में मथे प्रोग्राम में ईअं चओ हिन दफ़े चओ त थोड़ी तैयारी करे अचो न थोरी तयारी करे अचो हे कहिड़ो एग्ज़ाम वकील त असां ॿुधो हमेशह तयारु हूंदा आहिनि हाँ पर हे वरी तव्हां हथियार फिटी कयो था असां हथियार हथ मथे न तमामु वकला जी ॻाल्हि थी रही आहे हिते न तव्हां हर भरू जहिड़े करण जे मूड में आयो पोइ चलो अॻे प्रोग्राम लाइ बख़्शो तव्हांखे असां महिरबानी हिकु कॉलर सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी अदा केरनि सां गॾु जी हाला खां पिनियल भुटो थो ॻाल्हायां भुट्टो साहब कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो अल्लाह जी बात आहे लखे सालनि माशाल्लाह माशाल्लाह तबियतूं ठीकु आहिनि तबियत ठीकु आहे अॼु तव्हांजे प्रोग्राम जा महिमान तमामु तमामु ख़ूबसूरत आहिनि ज़बरदस्त ज़बरदस्त हा मौसीक़ी जा ॿई टई गीत सुठा थिया अॼु शोभीअ जी तमामु सुठी म्यूज़िक तमामु बहितरीनु रही साईं जावेद साहब वकील वेठो आहे साईं मुंहिंजा बिस्मिल्लाह जावेद साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो मां ख़ादिम तव्हांजो आवाज़ु ॿुधी करे ईअं लॻो त हे को पंहिंजी दिलि जो आवाज़ु आहे जेको अंदरि मंझां अचे पियो तव्हांजो आवाज़ु ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी ख़ुशि आहियो ख़ैरियत आहे मुंहिंजा साईं अल्लाह जी बात आहे मौला जा लख एहसान आहिनि तव्हां ख़ुशि आहियो अल्लाह पाक जा करम बिल्कुलु तव्हां ॾे सभु ख़ैरियत आहे हींअर ॻाल्हि कई जी मुंहिंजा साईं बहिराड़ीअ जी औरत जी साईं बहिराड़ी जी अणपढ़ियल औरत वीचारी वॾी तकलीफ़ में आहे साईं मुंहिंजा सुबुह जो फजर पढ़ी वाक ते वेंदो आहियां तक़रीबन घटि में घटि अणपढ़ियल वीचारियूं औरतूं 20-25 ॾिसंदो आहियां मानी हथ में हूंदी आहे पनीअ में वीचारियूं कमाइण ताईं वेंदियूं आहिनि बनीअ में जी साईं ऐं उहे 12 ताईं 300-400 वीचारियूं कमाईंदियूं सुबुह जो बि मानी पचाए वीचारियूं घर में मर्दनि लाइ रखी वयूं हूंदियूं बनीअ में कमाईंदियूं वरी अची जानवरनि जूं इन्हनि जूं खीर पाणी सॼो घर संभालींदे तइलीम न मिलण जे करे वीचारी औरत ॾाढी तकलीफ़ में आहे जी साईं हा इन जे मुक़ाबले पढ़ियल लिखियल औरत जेका हींअर ख़ुशहाल ऐं सही आहे बिल्कुलु सही था चओ साईं बिल्कुलु इहा वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे भुट्टो साहब इहा वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे वॾी महिरबानी पंहिंजो रायो असांजे प्रोग्राम में शामिल करण जी इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे अच्छा हिते एजुकेशन जी ॻाल्हि थी थी यहाँ पे उस हुनर पे तो काम हो रहा है जो हमारी औरत घर पे बैठ के कर सकती है जो बाहर नहीं निकल सकती लेकिन घर पे बैठ के काम करती है और आप लोग बड़े सपोर्टिव भी होते हैं उन औरतों के लिए वुमेन एम्पावरमेंट पे भी आप लोग काम कर रहे हैं लेकिन जो एजुकेशन पे काम होना चाहिए आई एम श्योर कि हो भी रहा है बहुत जगह पे हो रहा है बहुत अच्छा काम हो रहा है लेकिन शायद हमारे पास स्पेस बहुत ज़्यादा है लेकिन हम बस एक जगह पे काम कर रहे हैं ना अभी बहुत सारी जगह है कि हमें काम करना है तो ज़रा इसके बारे में फरमाइएगा कि हम ये एक यू नो आपने जैसे वो हाथ फैलाने वाली बात की वैसे भी बहुत सारे हम काम देख लें तो भी यहीं पर हो रहे हैं और दूसरे भी काम देख रहे हैं स्किल्स भी यहीं दिए जा रहे हैं सब कुछ यहीं हो रहा है बाकी सिंध तो बहुत बड़ा है ना सिंध सिर्फ कराची पे महदूद नहीं है सिंध तो बहुत बड़ा है तो वहाँ कब काम करेंगे हम वहाँ पर भी हो रहा है काम लेकिन मसला ये कि अभी बहुत से जो इलाके हैं उन तक नहीं पहुँच पाए जैसे अभी ये भाई ने कहा कि एक औरत है और सुबह से उठती है और फिर भी उसकी इतनी अर्निंग नहीं है तो वजह ये कि अभी भी बहुत से ऐसे इलाके हैं जहाँ तक रसाई नहीं है कोशिश है और ये वो एक बीच में भी एक बात हुई थी ना कि हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु का कॉल है कि एक शख्स दूसरे शख्स को सही करे तो फिर
इस टाइप की भी बात हुई। हम लोग ने जब तक मिलकर काम नहीं करना है ना, हम लोग शायद नहीं काम कर पाएंगे। हमें एक यकजां होकर काम करना होगा। और जब हम सब एक साथ होकर काम करें, जैसे मैं मेरे अगर इलाके को कवर करूँ, आप अपनी जगह, आप अपनी जगह, भी हम 4 बैठे हुए, मैं अगर आप 4 लोगों की बात करूं, हम अगर अपने अपने ही इलाके को करें, केटर करें और उनको हम पैम्पर करें, उनकी प्रॉब्लम्स को सॉल्व करें, ऐसे कर कर के कहते हैं ना, कतरा कतरा समंदर बन जाता है। हाँ, बिल्कुल ये चीज़ हो जाएगी। क्योंकि आपको पता है जो हमारा पाकिस्तान है वो एक तरक्की याफ्ता मुल्क तो है नहीं। हम लोगों के अपने प्रॉब्लम्स भी हैं और ये हकीकत है। मैं भी, आप, हम सब जानते हैं। और इसमें मैं ये कहूँगी, जब तक हम सब मिलकर, एक औरत और एक मर्द मिलकर काम नहीं करेंगे तो हम इसको जब तक तरक्की याफ्ता नहीं बना लेंगे। अगर हम बाहर मुल्कों की भी बात करें तो वहाँ मर्द और औरत में कोई फ़र्क नहीं है। आपकी वाली बात, आने के बाद वो औरत भी अगर काम करी तो मर्द भी काम कर रहा है ना। वहाँ पर कोई भी अप और डाउन नहीं है। वहाँ पर दोनों एक ही स्टेज पर हैं, एक ही पोस्ट पर, एक ही जगह पर हैं, एक मर्द हो या औरत हो। हम लोगों की अभी आई थिंक जब तक ये चीज़ ख़त्म नहीं होगी ना, तब तक शायद हम लोग आगे ना बढ़े। और आप लोग भी इसी तरह मेरे ख्याल से मुत्तफ़िक होंगे मेरी बात से। और रहा सवाल तालीम का, वाकई में औरत को हमेशा तालीम के लिए पीछे किया गया है और यही वजह है कि उसका कॉन्फिडेंस नहीं है, उसके अंदर नॉलेज नहीं है, जब उसकी एजुकेशन नहीं है। लेकिन अब मैं कहूँगी बहुत बेहतर हालात हैं, अल्हम्दुलिल्लाह, बहुत अल्लाह पाक का करम है, बहुत बेहतर हालात हैं। अब हमारे यहाँ औरतों को तालीम देने की जो रुझान है, एक बच्ची को, सब बहुत ज़्यादा है। हाँ। अब कोई ऐसी बात नहीं है। हाँ, आप भी एज ए वुमेन काम कर रही हैं, ज़ाहिर है पीछे घर को भी देखना है, काम को भी देखना है, सब कुछ करना है। कितनी मुश्किल होती है एज ए वुमेन माशरे में निकल के काम करने में? मुश्किल तो होती है, ये तो आप सही कही, क्योंकि आप भी एक औरत हैं, मैं भी एक औरत हूँ। घर के अंदर की तो बात अलग है, जब आप बाहर निकलते हैं ना तो आपको मुख्तलिफ लोगों से, चेहरों से मिलना पड़ता है। लेकिन वही वाली बात है, जब तक आप कॉन्फिडेंट नहीं होंगे, आप मजबूत नहीं होंगे, जब तक आप किसी सामने वाले का मुकाबला नहीं कर सकते। आपको खुद कॉन्फिडेंट और मजबूत होना पड़ेगा। और अल्हम्दुलिल्लाह मैंने यह महसूस किया है कि हमारे यहाँ की जो ख़वातीन अब माशाल्लाह बहुत मजबूत हैं। आज की जो जनरेशन है, जो हमारे आगे की जो आएगी जनरेशन, माशाल्लाह बहुत स्ट्रॉन्ग है। मैं पीछे की बात नहीं करती, जो गुजर गया वो गुजर गया, सही, जो गुजर गया वो गुजर गया। अब हमें आगे का सोचना चाहिए। जो आज की औरत है ना वो मजबूत है, सही, और जो आने वाली है वो और मजबूत होंगी इंशाल्लाह। इंशाल्लाह। एक माजरत है, एक कॉल से गड़ा है। अस्सलाम वालेकुम। चले भाई, हलिया विया जी। मां एड कंदो हलां त ॾिसो, इहो हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। असां गवर्नमेंट जेका आहे उहो असांजी उन नज़र सां जेॾी महिल गवर्नमेंट गवर्नेंसी खे असां पढ़ंदासीं न, ऐं रैयत आवाम खे पढ़ंदासीं, त हुकूमत असांजो अबो अमा हुआ, असांजो हो गार्डियन आहे। बिल्कुलु बिल्कुलु। असां वटि वॾो हिकिड़ो जेको अलमियो आहे उहो इहो आहे त सिर्फ़ु कराची, हैदराबाद बि न, कराची में कुझु फैक्ट्रियूं आहिनि। पंजाब खे ॾिसो, सॼो पंजाब, गुजरांवाला, लाहौर, सियालकोट, फलाणो, टीरो, मटीरो, सभु हर हंधि जॻह ते फैक्ट्रियूं, पंहिंजा उहे सभु शयूं आहिनि। हाणे अवाम जेको हितां जो आहे करे छा? ज़ाहिर ॻाल्हि आहे, असांजी औरत जेका आहे वॾी ख़ुददार आहे, वॾी बहादुर आहे, ऐं उनखे सलाम आहे जो सभु कमु करण जे बावजूदि उफ़ नथी करे, ऐं माना उनजी जुरत खे सलाम आहे। त ईअं न आहे त ॻोठ जूं औरतूं नथियूं पढ़नि, मुंहिंजूं भेनरूं या ॿिया जेका सोसाइटी आहिनि सभु पढ़ंदियूं पियूं, पर उते जेके आहिनि असली जेका ॻाल्हि आहे न, किर्त जेको आहे, जेका स्किल्स आहिनि, स्किल एजुकेशन कान्हे का। ऐं उनखां पोइ स्किल एजुकेशन मसइलो उनखे कंहिं नेवटेक या ॿियनि डिपार्टमेंट सां कंहिं बि उन्हनि कंहिं ज़रिए BBSYTP उन्हनि पंहिंजा हुनर सेखारिया, पर उहो उनखे यूटिलाइज़ काथे कनि। ॻोठनि में असां कराची खे छॾे करे, सिंध जे कराची शहर खां छॾे करे, कहिड़ी असांजी इंडस्ट्री आहे जेका कपिड़े जी मिल तव्हांखे लॻल हुजे, जेका का वॾी लेवल ते, का पैमाने ते हुजे। सभु 70 वारे दौर खां, भुट्टे साहब जे दौर खां पोइ पंहिंजो सभु जेके हुयूं पंजाब शिफ्ट कराए विया या कयूं या छा आहिनि। त इहो हितां जी हुकूमत जो कमु आहे त असांखे उते नंढियूं नंढिड़ा इहे जेके हब्स आहिनि, इंडस्ट्रियल हब आहिनि, कराची इंडस्ट्रियल ज़ोन थी वियो, हैदराबाद इंडस्ट्रियल ज़ोन थी वियो, उमरकोट, थरपारकर, ॿियनि बदीनगढ़ खे कवर करे, ईअं वरी पंहिंजो अंदरि सेंट्रल को सखर कनि या पंहिंजो लाड़काणो कनि। अहिड़े क़िस्म जा के जेके इंडस्ट्रियल हब थींदा न, त पोइ उतां जे उहो मुआशिरे सॼे खे जेको अपलिफ्ट कंदी। हाणे हिते ॾिसो त कराची में केतिरी जेका असांजी औरत आहे उहा सुबुह जो निकिरे थी। मां सम्झां थो जीअं हिन वक़्तु जेका सेंसस आहिनि
आहिनि जेका आदमशुमारी आहे मर्दमशुमारी आहे त उन में इहो थियो आहे जो 54% पाकिस्तान जी जेका आदमशुमारी में औरत जो तइदादु आहे जॾहिं मर्दनि खां वधीक औरतूं घणियूं आहिनि त पोइ कम बि त उन्हनि खे वधीक करणु घुरिजे न जेको रैशनल हिकिड़ो एप्रोप्रिएट जेको जवाबु हुजणु घुरिजे पर ईअं छो आहे त असांजी औरत जेका आहे कमु नथी करे हिन वक़्तु असांजे पाकिस्तान में जेका आबादी आहे जेका घणे भाङे आबादी आहे उहा गुर्बत जी लाइन खां हेठि ज़िंदगी गुज़ारे थी या लोअर मिडिल तबिको आहे थोरा माण्हू अमीर आहिनि थोरा माण्हू असां बि वर्किंग क्लास आहियूं असां जेकॾहिं घरनि में वेंदासीं त असांजे लाइ ॿी सवालात ऐं ॾुखियाऊं पैदा थींदियूं त इहा हुकूमत जो कमु आहे त उतां एरियाज़ में वञी करे उते पंहिंजो इंडस्ट्रियल ज़ोन्स ठाहिनि इंडस्ट्रियल हब ठाहिनि त उतां जी जेका औरत आहे उतां जेको मर्द आहे उतां जी जेका गुर्बत आहे उनखे ख़ात्मो करे सघे ज़ाहिर आहे जॾहिं बि तव्हां एतिरे वॾे लेवल ते ॻाल्हि कयो था त उहा गवर्नेंस खां बिना त थी नथो सघे इहो वाकई में उनजी इन्वॉल्वमेंट इलाही ज़रूरी आहे जेका आई गेस काफ़ी हद ताईं आहे बि पर शायदि अगेन मां उहा ई ॻाल्हि चवंदमि त असां उन स्पीड सां न वञी रहिया आहियूं जंहिं स्पीड सां असांखे वञणु खपे हालांकि असां वटि उहे वसाइल बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां वटि सुठा माण्हू बि आहिनि पर उन स्पीड ते असां अञा कोन अची सघिया आहियूं उन स्पीड ते अचण जी ज़रूरत आहे अच्छा हिते औरत जी ॻाल्हि थी आहे तनवीर साहिब असां गॾु वेठा आहिनि तनवीर साहिब आई एम श्योर तव्हांजो काफ़ी सारियूं उहे सिंगर कोलीग्स बि हूंदियूं जेके तव्हां सां गॾु कमु करे रहियूं हूंदियूं ऐं तव्हां सां गॾु ज़ाहिर आहे उन्हनि स्टार्ट कयो हूंदो तव्हां इन पंहिंजी फील्ड में औरत खे कीअं ॾिठो आहे असां जेके औरतूं हलनि थियूं सम्झो मर्दनि उहे हा हू घर खां ॿाहिरि क़दम रखंदियूं आहिनि इवन जेकॾहिं मां पंहिंजे घर जी ॻाल्हि कयां त मुंहिंजो पंहिंजी नियाणियुनि खे चयल आहे तव्हां घर खां जीअं ॿाहिरि क़दम रखो त पाण खे मर्द सम्झो हिन मुआशिरे में जेके हलणो आहे त बाक़ी जेकॾहिं डिॼी रहणो आहे पोइ त औरत रहो घर में घर खां निकिरणो आहे ॿाहिरि त मर्द सां निकिरणो आहे तव्हांखे बराबरि इहा चइबी आहे हुते सही औरत बहादुरी जो नालो आहे औरत पंहिंजो ज़ईफ़े जो नालो न आहे मां इन ॻाल्हि ते पिया आहियूं त बट यू नो तव्हांजी जॾहिं चवंदा आहिनि तव्हांजी नियत जेका आहे उहा सही हुजे असां वटि हर गुरु चवंदा त औरत हिरास थिए थी काथे थी औरत हिरास थिए अला अहिड़ा सिचुएशन कुझु कोन्हनि के अच्छा काफ़ियुनि जॻहियुनि ते औरत वरी हिरास कंदी बि आहे असां त उहे केसिस में ॾिठा आहिनि कॉलर असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम हाँ आई गेस को टेक्निकल इशू आहे कॉल असां ताईं पहुची कोन सघी आहे उहा ई कॉल आहे जेका पहिरीं आई ऐं पोइ जेको आहे सो जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरन सा सगर कैसी हैं आप ठीक है मैं तो ठीक था आप कहाँ गायब हो गई थी आप ही कट गई थी कल शायद सिग्नल की वजह से अच्छा सिग्नल का मसला चल रहा था कौन बात कर रही कैसी है हैं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक बहुत प्यारी लग रही हैं आज आप थैंक यू सो आज किसी और ने भी कहा मैं प्यारी लग रही हूँ आज लगता है मैं ज्यादा प्यारी लग रही हूँ चलें भाई ड्रॉप यही बोलना था यही बोलना था सस्पेंस में विझी वेई केतिरी पैर लगा दी अच्छा हे अॼु छो त थोरो सो असां लेट बि थी वियासीं कुझु तबियत में सुबुह जो नासाज़ी हुई बट अल्हम्दुलिल्लाह असां प्रोग्राम करण में कामयाबु थी वियासीं इहा हिकु सुठी शइ आहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुयूं जेके रहिजी वियूं आहिनि पर प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे जेतिरो टाइम तव्हां असांखे ॾिनो वॾी महिरबानी पंहिंजो टाइम ॾियण जो प्यारा प्यारा अल्फाज़ जेके असांजे प्रोग्राम में शामिलु करण जी तव्हांजी वॾी महिरबानी तनवीर साहिबु वॾी ख़ूबसूरत आवाज़ हिकु दफ़ो ॿीहर तव्हां शामिलु कंदो जे तव्हां शोभी भाई ताईं वञणु चाहियो त तव्हांखे इजाज़त आहे तो कन में का ॻाल्हि चवणु चाहियो त असां बसि इशारो करे छॾियो आहे आपका भी बहुत शुक्रिया अपना वक्त निकाल कर हमारे प्रोग्राम में शामिल हुई आख़िर में असां शामिल करे रहिया आहियूं तनवीर साहिब जो आवाज़ न त ॻाल्हाए सघो था तव्हांखे 10 सेकंड असां ख़ामो जी भाई ओके थी वियो शोभी भाई सब सेट आहे ठीकु आहे जी ठीकु आहे जी वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो ॿीहर आख़िर में शामिलु थी रहियो आहे तनवीर साहिब जो आवाज़ इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात वरी सुभाणे थींदी तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन ख़ूबसूरत गाने सां गॾु अञा ताईं न तनवीर साहिबु थी रहियो आहे सभु कुझु अच्छा जी इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे कीअं थींदी असां त 2 ॾींहंनि जी छुटी खां पोइ मिलंदासीं मुलाक़ात थींदी मंडे ते तेसि ताईं जी 2 ॾींहं आहिनि प्यारे प्यारे गुज़ारियो ख़ूबसूरत गुज़ारियो सेफ रहो सिक्योर रहो ग़लति इन्फॉर्मेशन अॻियां पोयां न कयो जेसि ताईं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तव्हां ताईं नथी पहुचे तेसि ताईं उन ते बिलीव न कयो हैरासा न थियो अल्हम्दुलिल्लाह इलाही ख़ूबसूरत मुल्क में असां वेठा आहियूं ऐं इलाही सुठी आर्मी असांखे गार्ड करे रही आहे वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी बि हमेशह असां सां गॾु रहण जी मुलाक़ात थींदी मंडे ते तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ हिकु नारे सां गॾु बिकॉज़ आई गेस मौक़ो बि आहे मुनासिबत बि आहे पाकिस्तान जो हिकु ज़बरदस्त नारो थी वञे पाकिस्तान जिंदाबाद जी तनवीर साहब हिन दिल जो छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं 3-4 ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जो छा ॿुधायां
दिल जूं छा ॿुधायां, हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले माया ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले माया ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां। सदमा ऐं सूर सकियूं कावड़ मलालू सां, सदमा ऐं सूर सकियूं कावड़ मलालू सां, सदमा ऐं सूर सकियूं कावड़ मलालू सां। दुहराई छो तो दिलबर, दुहराई छो तो दिलबर, से बार बार ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले माया ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां। तो मुझे के कयूं चांदो किन में रही, तो मुझे के कयूं चांदो किन में रही, तो मुझे के कयूं चांदो किन में रही। सब याद मुके आहिनि, सब याद मुके आहिनि, से यादगार ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले माया ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां। माण्हुनि जा मुफ़्त मेणा ताना तुंहिंजे तरफ़ खां, माण्हुनि जा मुफ़्त मेणा ताना तुंहिंजे तरफ़ खां, माण्हुनि जा मुफ़्त मेणा ताना तुंहिंजे तरफ़ खां, माण्हुनि जा माण्हुनि जा माण्हुनि जा मुफ़्त मेणा ताना तुंहिंजे तरफ़ खां। मूंखे सदा सताइनि, मूंखे सदा सताइनि, सभु धार धार ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां। तबस्सुम के तलब तुझी हरदम रहे अंदर में, तबस्सुम के तलब तुझी हरदम रहे अंदर में, तबस्सुम के तलब तुझी हरदम रहे अंदर में। तू सब विसारे वेठी, तू सब विसारे वेठी, कोल करार ॻाल्हियूं टे चारि ई तना आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं
चार इतना है आहिन हजार गालो इन दिल जो छा बुधाया इन दिल जो छा बुधाया बोले मायार गालो वे चार इतना है आहिन हजार गालो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।